के रिंद परूड़िन राज। इन मामले में एक अजीब व ग़रीब राज पोशीदा है। वो ही आहे त पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नफ़्स जी जिनसियत जे ताल्लुक़ सां मख़लूक़ खे हक़ जी दावत ॾींदा। जेकॾहिं उहो जिनसियत जो राब्तो न हुजे हा त माण्हुनि जी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ताईं पहुच न थी आहे ऐं उहे पाण सुहारन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इस्तफ़ादो न करे सघनि हा। हज़रत करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पाकीज़ा नफ़्स ऐं उम्मत जे नफ़्सनि जे विच में बि मुहबत ऐं उल्फ़त जो रिश्तो क़ाइमु आहे। अहिड़ी तरह रूह बि पाण में रिश्ता उल्फ़त सां पिरोयल आहिनि। रिश्ता उल्फ़त जो मतिलबु इहा आहे त जहिड़ी तरह रूहनि में पहिरें उल्फ़त क़ाइमु थी हुई, अहिड़ी तरह नफ़्स बि रिश्ता उल्फ़त सां पिरोइजी विया आहिनि। हर रूह जी पंहिंजे नफ़्स सां ख़ासि ताल्लुक़ आहे, बल्कि रूहनि ऐं नफ़्सनि में उल्फ़त ऐं मुहबत जा ताल्लुक़ात क़ाइमु आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मत जे लाइ फ़ैज़ जेको हमेशह विर्द कंदा हुआ, उहो संदन पंहिंजे ऐं संदन उम्मत जे तस्फ़िया नफ़्स जे लाइ हूंदो। अहिड़ी तरह जेतिरे क़दुरु फ़ैज़ जी पाण सुहारन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़रूरत हूंदी हुई, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हासिलु कंदा ऐं जेको बचंदो उहो संदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे कमु ईंदो। इन लाइ हिकु मुंतही सालिक खे बहरहाल पंहिंजनि साथियुनि ऐं ताबेदारनि सां गॾु हुअणु घुरिजे। उहो नफ़लनि ऐं वधीक इबादत खे छॾे न ॾे ऐं न उहो तबई ख़्वाहिशनि ऐं लज़त वठण ॾांहुं ध्यानु ॾे, सवाइ उन्ही जे जो उहा नफ़्स जी ख़्वाहिश जे लाइ ज़रूरी थी पवे।